तहक़ीक़ डिजिटल मुफ्ती अब्दुर्रहीम सिकंदरी चैनल के ज़रूर सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन ते प्रेस कंदा। जो बंदी ऐं अहले हदीस जे जनाज़े नमाज़ में शरीक थियनि था इन्हनि जी वज़ाहत कंदा। अदा इहो शरीक थियणु तमामु अहले सुन्नत व जमात वारनि लाइ जाइज़ नाहे। जाइज़ नाहे। पुछो था शरीक पाड़े जे करे बिल्कुल ही पाड़े में मरंदो थई कोनो ॾींदो बाबा हर हिक जो पंहिंजो तरीक़ो आहे। असांजो तरीक़ो न आहे, हो फ़िरक़ो आहे। वो फ़िरका गुमराह फ़िरका हुननि जो अहले सुन्नत व जमात सां को बि ताल्लुक़ न आहे। शरीयत मुतहरा तोखे मूंखे इजाज़त नथी शरीक न थी। अहिड़ी क़बर वा जंहिंजी तस्दीक़ थियल नाहे उन्हनि क़बरुनि ॾे वञणु जाइज़ आहे या न वज़ाहत कंदा। अहिड़ी क़बर जेका ख्वाब ते ठाहिजे, अहिड़ी क़बर जेका कशफ ते ठाहिजे, अॻु में उन जो वजूद को बि कोन हुयो, उन क़बर खे ड्राहिणु ज़रूरी आहे। उन ते जेको वेंदो वञी करे दुआ घुरंदो उन जी ज़ाल खे तलाक पइजी। शरीयत जो मसइलो मूं किताब लिखियो आहे, उहो किताब पढ़। जंहिं माण्हू क़बर ठाही आहे उन जी घरवारी उन ते हराम उथे वेहे थो त हराम थो करे। ऐं मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी जी फतवा वा पाण फरमाए थो त अहिड़ो माण्हू काफ़िर थी वेंदो, मुस्लमान न रहंदो। क़बर ख्वाब ते न ठाहिबी आहे, कूड़े कशफ ते न ठाहिबी आहे। क़बर उहा वा जंहिं जॻह ते पाण को मुस्लमान भाउ पूरे अची करे दफ़न कयो पक हुजे, भई आम मुस्लमाननि दफ़न कयो हुजे पक हुजे, ख्वाब ते क़बर न ठहंदी, अहिड़ी ते वञणु हराम। अहले हदीस जी वज़ाहत कंदा। अहले हदीस माना वहाबी, समझो था। हमरा माण्हू चयो त बाबा धूड़ जी छाई ॻाल्हि साॻी, जहिड़ी धूड़ तहिड़ी। अहले हदीस चयो त बि ॻाल्हि साॻी, वहाबी चयो त बि ॻाल्हि साॻी। इहो नालो इन जे करे मटायूं, इहो मूं वटि हवालो पियो, हैरान ॾिसो मां वटि हवालो पियो आहे। कहिड़ो त इहो अहले हदीस जो लक़ब हिननि पाण अंग्रेज़नि खे लिखत ॾिनी दरख़्वास्त, पोइ अंग्रेज़नि हिननि खे चयो त भले तव्हां पंहिंजो नालो इहो अहले हदीस रखो। माना इन्हनि जो इहो नालो न को क़ुरान मां न को हदीस मां, इन्हनि खे इहो कंहिं ॾिनो हो अंग्रेज़। असुल नालो आहे हिननि जो वहाबी। पोइ हिते माण्हुनि वटि छा हुयो, कंहिंखे ॻाल्हि विझणो हूंदो चओ हलो ॾे वहाबी, असां वटि गार आहे। छो इन जे करे त वहाबी बेअदब आहे। पोइ कंहिंखे वहाबी चवण जे लाइ, कंहिंखे बेअदब चवण लाइ माण्हू चवंदा हल ॾे वहाबी। पोइ हिननि चयो त असां त थी विया आहियूं ख्वार। पोइ अंग्रेज़ गवर्नमेंट खे हिननि ॾिनी दरख़्वास्त जेका बाक़ाइदा पई आहे। मौलवी मोहम्मद हुसैन बटालवी हिननि जो मौलवी हो वॾो, बाक़ाइदे दरख़्वास्त वई। दरख़्वास्त खां पोइ अंग्रेज़ हुकूमत इजाज़त ॾिनी त बाबा ठीकु आहे, अॼु खां पोइ असां अंग्रेज़ सरकार तव्हांखे लक़ब था ॾियूं अहले हदीस जो। पोइ उन खां पोइ थिया मशहूर अहले हदीस। इन्हनि जो शरीयत मुतहरा अहले सुन्नत व जमात जे अक़ीदे सां को बि ताल्लुक़ नाहे। इन्हनि खां पंहिंजे पाण खे बचायो। तबलीग वारा स्टाफ वारी मस्जिद में 3 ॾींहं रहनि था, हिननि जे बारे में वज़ाहत कंदा। को बि माण्हू उन्हनि खे हिकु घड़ी बि मस्जिद में विहारींदो त उहो ॾोही आहे, उनखे गुनाह थींदो। हिनखे मस्जिद में विहारणु जाइज़ ॻाल्हायो। मां थो चवां मां ज़िम्मेदार आहियां, फतवा मां ॾींदुसि, मुंहुं मां ॾींदुसि, तूं एतिरो ॻाल्हाए। हाँ बा जाइज़ जाइज़। तुंहिंजे ॻोठ में झेड़ो ना आहे करिणो, फसाद ना आहे करिणो। हो फसाद था कनि छो? मस्जिद आहे अहले सुन्नत जी, तव्हांजो फ़िरक़ो आहे वहाबी। तव्हां ज़ोरी असांजी मस्जिद में छो था अचो? तव्हां पंहिंजी मस्जिद ते वञो। ईअं आहे न बाबा? हिन जो मतिलबु आहे झेड़ो केरु थो करे, हू फितनो केरु था कनि, असां कोन था कयूं, असां त पंहिंजे घर वेठा आहियूं। लिहाज़ा उहे तव्हांजी मस्जिद ते अचनि त तव्हां हुनखे चओ बाबा तव्हांजो फ़िरक़ो, ऐं उहो चवंदा असांजो को फ़िरक़ो न बाबा तव्हांजो फ़िरक़ो आहे, तव्हांजो तरीक़ो आहे, तव्हां पंहिंजी मस्जिदनि ते वञो, पंहिंजनि माण्हुनि ॾे वञो। असां वटि अचण जी ज़रूरत कान्हे। छो? इन जे करे त असांखे अल्हम्दुलिल्लाह दीन हज़रत रोज़े धणी रहबर जे सदके रब नसीब फरमायो आहे। कलमो बि अचे थो, निमाज़ बि अचे थी, ज़िक्र बि अचे थो। करे तो के छो से कर, लिहाजा उनके मस्जिद में न विहारबो। अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजी हाज़िरी क़बूल फरमाए, तव्हां ई असांजो अचणु क़बूल फरमाए। अच्छा ही भी ज़रूरी है। मुफ्ती साहब अक्सर लेखक ऐं कालम निगार हुर तारीख़ जे ज़िक्र दौरान इहो साबित करण जी कोशिश कंदा आहिनि त पीर सिंह सरदार जी जमायत खे हुर जो लक़ब अहमद वहाबीअ पीर सिंह तजर धणी बादशाह जे वक़्त में ॾिनो। इन जे मुतालिक़ रहनुमाई फरमाईंदा कूड़ था आणनि हुर तॾहिं खां आहिनि अबा करबला में बि हुर हुयो। अलाए
ॿुधाईंदो हलो हुर त तॾहिं कोन इहो अहमद त तॾहिं बि कोन हुयो पर अञा इहा ॻाल्हि सवली सम्झाई थमाए बाक़ी अञा दलील जी ॻाल्हि ॿुधाए सुहिणे तजर धणीअ जी जमायत में अल्हम्दुलिल्लाह हुर्रन जो लक़ब तॾहिं खां शुरू थी वियो जॾहिं अञा निभागो अहमद हिंदुस्तान में वेठो हुयो अञा इन कूड़ो जिहाद वारो ड्रामो बि कोन कयो ये वहाबिन जा एजेंट हन तव्हां हुर जमायत खे ख़राब करण जे लाइ उन्हनि में वहाबियत पखेड़ण जे लाइ इहो ड्रामो कंदा आहिनि इहो ट्रोपो ॾींदा आहिनि या चक्ती हणंदा आहिनि त तव्हां हुरनि खे लक़ब असां वहाबिन ॾिनो छोड़े वहाबी तव्हां खे ॼाए त अञा 100 साल मस थियो आहे मुंहिंजे रोज़े धणीअ जो फैज़ 300 सालनि खां हले जेका जमायत अॻे आई आहे उन्हनि खे पोइ अचण वारो ख़िताब कीअं थो ॾिए लक़ब कीअं थो ॾिए उन्हनि जो लक़ब अॻे ई हलंदो पियो अचे तसलसुल त खणी करबला जो आहे पर इहो अहमद जेको निभागो वहाबी आहे उन जे अचण खां अॻु में इहो लक़ब अल्हम्दुलिल्लाह जमायत में मौजूदु हुयो इहो कूड़ा जेको ईअं लिखे थो उहो वहाबिन जो साथारी आहे असांजो वहाबिन सां को बि ताल्लुक़ न आहे असां या रसूल अल्लाह चवण वारा आहियूं वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िरु दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन उथी बि तहक़ीक़ डिजिटल मुफ्ती अब्दुर्रहीम सिकंदरी चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन ते प्रेस कंदा।